मौसमियाती तब्दीली से पाकिस्तान के $3 अरब जो नुक़सान थियो। COP28 में पाकिस्तान की इमदाद लाइ कयल वाइदनि ते अमल थियणु घुरिजे। मौसमियाती तब्दीली के मुंहुं ॾियण लाइ जेकॾहिं बर वक्त कदम न खयां विया त ईंदड़ नस्ल असांखे माफ़ न कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आज़रबाईजान जे गादी वारे शहर बाकू में COP29 समिट सरबराही इजलास के ख़िताब। संदसि चवण आहे त असां न चाहियूं त पाकिस्तान वांगुरु ॿिया मुल्क बि तबाही आणींदड़ ॿोॾि जहिड़ी सूरत हाल खे मुंहुं ॾियनि। दुनिया खे पाकिस्तान जहिड़नि तरक़ी पज़ीर मुल्कनि जी मदद करणी पवंदी। पाकिस्तान मुतबादिल तवानाई जे शोबे में सीड़पकारी जो ख़्वाहिशमंद आहे। महफ़ूज़ मुस्तक़बिल लाइ माहौलियाती तहफ़्फ़ुज़ ते हंगामी बुनियादनि ते कमु करणो पवंदो। PIA जी निजकारी जो मामलो काबीना कमेटी के उमाण जो फैसलो। निजकारी वारे वफाकी वज़ीर अब्दुल अलीम ख़ान की सदारत हेठि निजकारी कमीशन बोर्ड जो इजलास। PIA जी निजकारी समेत मुख़्तलिफ़ मामलन ते गौर ऐं सिफ़ारिशुनि जी मंज़ूरी। वफाकी वज़ीर अब्दुल अलीम ख़ान चयो त निजकारी जो अमल क़ानून ऐं मुल्की मुफ़ाद के साम्हूं रखंदे कयो वेंदो। PIA समेत ॿियनि इदारनि जी निजकारी लाइ हतमी फ़ैसिलो काबीना कमेटी कंदी। PIA समेत ॿियनि इदारनि जी निजकारी जो अमल बिना रंडक अॻिते वधायो वञे। मुल्क ऐं क़ौम जे मुफ़ाद जी बहितरी लाइ हर क़दम खंयो वेंदो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां सामूंडी मामलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख की मुलाक़ात। मुहाणनि जे मसइलनि बाबति ॻाल्हियूं। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वरी ॼार छिकींदड़ ॿेड़ी सबबि मच्छी जी अफ़ज़ाइश खे नुक़सान पहुचे थो। ट्रीटमेंट प्लांट लॻाइण जो प्रोजेक्ट एडवांस स्टेज ते आहे। वेस्ट वाटर ट्रीट करे सनअतनि खे मुहैया कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख जो त आलमी मुआहदे तहत सेवरेज ट्रीटमेंट ज़रूरी आहे। असांखे सामूंडी गदलाण खे ख़त्म करण लाइ गॾिजी क़दम खणणा पवंदा। सामूंडी गदलाण जे ख़ात्मे लाइ वफ़ाक़ कम करे रहियो आहे। मुलाक़ात में सिंध ऐं वफ़ाक़ जे केटी बंदर पोर्ट ठाहिण ते बि इतफ़ाक़। वॾे वज़ीर जो चवणु आहे त केटी बंदर पोर्ट ठाहिण वक़्त जी ज़रूरत आहे। वफ़ाक़ी वज़ीर कैसर शेख चयो त वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं गॾिजी केटी बंदर पोर्ट ठाहे सघनि थियूं। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ₹5.5 फ़ी लीटर ताईं इज़ाफ़े जो इम्कान। ज़रियनि मुताबिक़ 16 नवंबर खां पेट्रोल जे फ़ी लीटर जी क़ीमत में ₹2.28 इज़ाफ़ो थी सघे थो। डीज़ल जी क़ीमत में ₹5.5 ताईं इज़ाफ़े जो इम्कान आहे। गासले जे अघ में ₹2.58 फ़ी लीटर वाधि थी सघे थी। पाकिस्तान परॾेही सीड़पकारनि खे प्रोफेशनली ट्रीट करे IMF जो मुतालबो। ज़रियनि मूजिब IMF मिशन 14 खां 15 नवंबर ते सूबाई हुकूमतुनि सां ॻाल्हियूं कंदो। IMF तरफ़ां सीड़पकारी कंदड़ समूरनि मुल्कनि सां हिकु जहिड़ो मैरिट क़ाइमु करण जो मुतालबो। IMF जो चवणु आहे त विच ओभर यूरोपीय यूनियन समेत ॿियनि मुल्कनि लाइ बराबरि सर्विसिस फ़राहम कयूं वञनि। IMF वफ़द 15 नवंबर ते SIFC अख़्तियारनि सां बि मुलाक़ात कंदो। गुज़िरियल ॾींहुं IMF मिशन सां FPR रेवेन्यू शॉर्टफॉल ते ॻाल्हियूं कयूं वयूं। PTI बानी इमरान ख़ान खे अदालत मां हिकु ॿियो रिलीफ मिली वियो। इस्लामाबाद जी डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट PTI बानी ऐं ॿियनि जे लॉन्ग मार्च भञिड़ा केस में बरियत वारियुनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत PTI बानी समेत असद कैसर, सैफुल्ला नियाज़ी, शेख रशीद, सदाकत अब्बासी, फैसल जावेद ऐं अली नवाज़ एवान खे बरी करे छॾियो। PTI बानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ 20 अगस्त 2022 ते आपारा थाणे ते केस दाख़िल कयो वियो हो। कोटड़ी बैराज ते पानी पहुंचाइण वारो असांजो मुतालबो अञा ताईं मंज़ूर नाहे थियो। असां मुतालबो कयो हो त कोटड़ी बैराज ते 10 मिलियन पाणी पहुंचायो वञे। पाणी मामले ते केतिरियूं ई कमीशन ठाही वयूं आहिनि पर अमल न थियो। पाणी जी विर्छ ते 1991 खां नाइंसाफ़ी थी रही आहे। पंजाब जबरी तौर चश्मा जहलम लिंक कैनाल मां पाणी खणी रहियो आहे। पाणी जी विरहासत लाइ इरसा जो इदारो ठाहियो वियो पर 1994 खां ई भञकड़ी थी रही आहे। PP सिंध जे सदर निसार खोड़े जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त थर कैनाल खे परवेज़ मुशर्रफ बिना मंज़ूरी जे खोलियो। कालाबाग डैम ते वेढ़ परवेज़ मुशर्रफ जे दौर खां हलंदी रही। कालाबाग डैम ख़िलाफ़ पीपल्स पार्टी मुहिम हलाई जेका पूरी दुनिया ॾिठी।
इस्लामाबाद रावलपिंडी समेत केपी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़िलज़िले जा झटका महसूस किया विया। माण्हू ख़ौफ़ विचां घरनि ऐं ऑफिसुनि मां ॿाहिरि निकिरी आया। पेशावर, नौशेरा, एबटाबाद, हरीपुर, मानसेरा, हज़ारा, अटक, महमद, लुंडी कोतल, सवाबी, वादी तीरा, शांगला, मालाकंड, बोनेर, खैबर, सवात, डोरदीर, चारसदा समेत ॿिनि इलाइक़नि में भी ज़िलज़िले जा झटका महसूस किया विया। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.3 रिकॉर्ड कई वई ऐं ज़िलज़िले जो मर्कज़ कोहे हिंदू कशो ज़िलज़िले जी ऊन्हाई 220 किलोमीटर ज़मीन अंदर रिकॉर्ड कई वई। कराची में सिक्योरिटी ख़दशनि सबब एयरपोर्ट की सिक्योरिटी वधाई वई। पुलिस अख़्तियारनि मूजिब मॉडल कॉलोनी का जिना टर्मिनल विनण रोड के ट्रैफिक लाइ बंद कयो वियो। स्टार गेट का जिना टर्मिनल विनण रोड ऐं पहलवान रोड का एयरपोर्ट विनण रोड ते नाको लगायो वियो। ट्रैफिक के मॉडल कॉलोनी का शाहरा फैसल ॾांहुं मोड़ियो पियो वञे। जिना टर्मिनल विनण रोड बंद थियण सां मॉडल कॉलोनी रोड ते ट्रैफिक की रवानी मुतासिर, शहरी ॾुखियाईनि जो शिकार। सिंध जे सीनियर वज़ीर शहरजिल इनाम मेमण अख़्तियारनि खे रेड लाइन ऐं येलो लाइन BRT मनसूबनि ते तामीराती कम तेज़ करण जी हिदायत करे छॾी। शहरजिल इनाम मेमण जी सदारत हेठि ट्रांसपोर्ट खाते जो अहम इजलास BRT जे ॿिन्ही मनसूबनि ते अॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। शहरजिल इनाम मेमण जो चवणु आहे त कम जे मयार ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदी। अवाम खे सस्ती, सवली ऐं जदीद सफ़री सहूलियतुनि जी जल्द खां जल्द फ़राहमी सिंध हुकूमत जो अज़्म आहे। कोशिश थियणु घुरिजे त डेडलाइन खां पहिरियां ॿई मनसूबा मुकमल थी वञनि त जीअं आवाम फ़ाइदो हासिल करे सघे। दुनिया के गदलन शहरनि में भारतीय शहर नई दिल्ली जो पहिरियों ऐं पाकिस्तान जो रुझान जो ॿियो नंबर। नई दिल्ली जो एयर क्वालिटी इंडेक्स 635 रिकॉर्ड, रुझान में हवा गदलाण जो इंडेक्स 557 रिकॉर्ड कयो वियो। मुल्तान, इस्लामाबाद, रावलपिंडी ऐं पेशावर भी फ़िज़ाई गदलाण वारनि शहरनि में शामिल। केपी जा केतिरा ई शहर धुंध जी लपेट में अची विया। पंजाब के मैदानी इलाइक़नि में स्मोक सबब मुख़्तलिफ़ हंधनि ते मोटरवेज़ बंद कया विया। स्मोक सबब तालीमी सरगर्मियूं भी मअतल। घोटकी, कशमोर, सखर, मोहनजोदड़ो, काज़ी अहमद बिरिया रोड, वगण ऐं पासे में स्मोक ऐं कोहड़े सबब कार व्यवहार मुतासिर। कराची में वायरल इन्फेक्शन्स में तेज़ी अची वई। मलेरिया ऐं डेंगी जा केस शिदत अख्तियार करे विया। तिबी माहिरनि शहर में मलेरिया ऐं डेंगी जे केसनि में इज़ाफ़े बाद इस्पतालुनि समेत ॿियनि हंधनि ते स्प्रे मुहिम जो मुतालबो करे छॾियो। कराची शहर में चिकनगुनिया ऐं उन जी अलामतुनि वारे बुखार जा केस बि साम्हूं अची रहिया आहिनि। जमायत इस्लामी जो सुभाणे ज़िमनी मकानी चूंडनि लाइ कराची जी पोलिंग स्टेशन्स में रेंजर्स मुक़ररु करण जो मुतालबो। जमायत इस्लामी कराची जे अमीर मोनम ज़फ़र जो चवणु आहे त सुभाणे सूबे में ज़िमनी मकानी चूंडूं थी रहियूं आहिनि। कराची में 10 हंधनि ते चूंडनि लाइ पोलिंग थींदी। ठगी ऐं धांधली जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। मॉडल टाउन जे रहवासियुनि लाइ आबादी खां परे पोलिंग बूथ ठाहे विया आहिनि। असां इलेक्शन कमीशन खे धांधली बाबति सबूत ऐं ख़त लिखिया। शिकारपुर ज़िले में महर जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में हलंदड़ खूनी तकरार जो सखर में निबेरो। सर्किट हाउस सखर में सरदार अली गौहर ख़ान महर जी सरपंची में थींदड़ निबेरे लाइ सिक्योरिटी जा गैर मामूली इंतजाम कया विया। सर्किट हाउस में ॿिन्ही धुरियुनि जे माण्हुनि जी आमद जो सिलसिलो जारी। महर जतोई खूनी तकरार तां 10 इंसानी जानियूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ईरान जे तेल जे ठिकाणनि ते हमले जी धमकी ॾेई छॾी। पंहिंजे बयान में इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त ईरान तरफ़ां हमले जी सूरत में इसराइल ईरान जे तेल जे ठिकाणनि ते हमला करे सघे थो। ईरान तरफ़ां हिकु ॿियो हमलो ईरानियुनि ते अरबें रुपयनि जे धाड़े जे बराबरि हूंदो। जेकॾहिं तेल जे ठिकाणनि ते हमलो कयो त ईरान में मुआशी तबाही अची वेंदी।
इसराइल गज़ा में इंसानी इमदाद जी फरहामी बाबति कानून जी भंकड़ी नाहे कई। इसराइल में पंहिंजे भाईवारनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। अमरीकी नाइब परॾेही तर्जुमान वेदांत पटेल जो बयान 8 आलमी इमदादी तंज़ीमुनि गज़ा जी सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर कई हुई।